अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। टंडोला यारमा पीर बिलाल जिलानी जी ख़बर शामिल कंदासीं। दिंगवाणो बोज़दार जे सरदार अली ॾिनो लेगारी पंहिंजे जारी कयल बयान में रईस एजाज़ ख़ान बोज़दार के जाम शोरों मां ज़िले टंडोला यार जे तालका चैम्बर में बदली थियण ते मुबारकबाद ॾिनी। सरदार अली ॾिनो लेगारी वधीक चयो त ताज़ो बरसातनि बोड सबबि मुतासिर थियल ख़ानदाननि में सरदार एजाज़ ख़ान बोज़दार पंहिंजी जेब मां ग़रीब अवाम जी मदद कई आहे। उन मौक़े ते रईस मौला बख्श लेगारी, डॉक्टर तालिब हुसैन लेगारी, रईस गुलाब खान लेगारी, रईस कालू खान लेगारी, रईस कायम खान बेरानी, सेठ अमानुल्ला लेगारी, ग़ुलाम सदीक़ लेगारी, राजा ग़ुलाम फारूक लेगारी, मुख्तियारकार एजाज़ ख़ान बोज़दार के मुबारकूं ॾिनियूं ऐं नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो।